अस्सलाम वालेकुम। मौसम जे हवाले सां गॾु मां इहान नज़ीर बमरो तव्हांखे ॿुधायूं था अॼोकी पोज़ीशन। ही सिंध जो नक्शो आहे ऐं उन सां गॾु ही सिंधी समुंड। हिन समुंड मां जेके बादल अचनि पिया इहे उन ई सिस्टम जा बादल आहिनि जिन खे सिस्टम आज़ादु कंदो पियो वञे ऐं सिंध तरफ़ अचनि पिया। ऐं हिननि बादलनि में तमामु घणी घिम मौजूदु आहे जेके हल्की फुल्की बूंदाबांदी ऐं रिमझिम कनि था पिया। कराचीअ में बि हिननि अॼु 11 सेप्टेम्बर ते काठोड़ गॾाप ऐं कुझु इलाइक़नि में बूंदाबांदी कई आहे पर काफ़ी तेज़ रिमझिम हुई ऐं ॿियनि इलाइक़नि में हल्की फुल्की बूंदाबांदी जारी रही। जॾहिं त हिन सिस्टम जा जेके बादल आहिनि जॾहिं सिंध जे परे वारनि इलाइक़नि ताईं पहुचनि था त किथे किथे को हल्को फुल्को बूंदाबांदीअ जो वाक़ियो नज़र अचे थो, न त अॼु ख़ामोश थी विया आहिनि। कल्ह ताईं तमामु घणा एक्टिव आहे पर बलूचिस्तान में इन ई सिस्टम जी घिम ऐं बादलनि जे करे काफ़ी ताक़तवर सिस्टम ठहियो आहे जेको सुराब बलूचिस्तान खां पंजगूर ताईं आहे। हिन सिस्टम अॼु चङी भली बरसाति कई आहे। हिन वक़्तु लो प्रेशर जा बादल ओमान मुल्क ताईं ऐं ईरान ताईं पहुची चुका आहिनि जिते चंद हंधनि ते बरसातूं ॾेई रहिया आहिनि ऐं हिन खां अलावा मुल्क जे कंहिं बि इलाइक़े में को ख़ासि एक्टिव सिस्टम मौजूदु न आहे जेको बरसातूं ॾींदो हुजे। पर हिंदुस्तान में हिन वक़्तु बि काफ़ी ताक़तवर सिस्टम विच हिंदुस्तान ताईं ऐं हिंदुस्तान जे हैदराबाद जे इलाइक़े ताईं बरसातूं ॾियनि था पिया जेके हैदराबाद खां बम्बई ताईं पहुची चुका आहिनि। हिन सैटेलाइट मॉडल खे ॾिसी इहो महसूसु थिए थो जीअं हीअ जेके सिस्टम हलनि पिया हिंदुस्तान में इहे चंद ॾींहंनि में सिंध ताईं पहुची वेंदा पर ईअं न आहे। ऐं जीअं ई ही सिस्टम गुजरात ताईं ईंदा त गुजरात खां अॻिते ही टिड़ी विकिणी वेंदा ऐं हिन जा बादल ख़तमु थी वेंदा ऐं हिननि मां सिंध में कंहिं बि क़िस्म जी बरसाति जो को इम्कान कोन्हे। ऐं हाणे हलूं था हवाउनि जे चकर तरफ़ त ॾिसूं त को लो प्रेशर ठहण वारो त न आहे। जेसिताईं तव्हां असांजो चैनल सब्सक्राइब कंदा ऐं लाइक कंदा। बे ऑफ बंगाल में हिकिड़ो लो प्रेशर ठही चुको आहे ऐं मुंबईअ में बरसातूं वसाईंदो। ही सिस्टम जेको हिन वक़्तु तयारु थियो आहे इहो मुंबई ताईं वेंदो पर हिकिड़ो ॿियो सिस्टम बि ठहण वारो आहे जंहिंजी प्रिडिक्शन कई वई आहे त उहो बे ऑफ बंगाल में तयारु थींदो ऐं उहो बांग्लादेश खां घुमंदो फिरंदो विच हिंदुस्तान ताईं बरसातूं वसाईंदो। उन सिस्टम जे बारे में तव्हांखे ॿुधायूं था। ही सिस्टम आहे, ही सिस्टम कमज़ोर सिस्टम आहिनि, हिननि में का ख़ासि ताक़त न आहे जो ही अॻिते अची पहुची सघनि, अॻिते अची ख़तमु थी वेंदा। बाक़ी जेको सिस्टम ही 13 तारीख़ ते हिंदुस्तान जे मुंबई जे इलाइक़े जे वेझो पहुचे थो या मुंबई ताईं पहुचे थो त 13, 14, 15 तारीख़ ते इहो सिस्टम जेको लो प्रेशर जो आहे उन जे मुंबई अचण खां पोइ ख़तमु थियण जा इम्कान आहिनि ऐं कंहिं बि ख़तरे वारी ॻाल्हि कान्हे का। ऐं हाणे सुभाणे जी अॻकथी। सुभाणे 12 सेप्टेम्बर ते वरी बि अॼु वांगुरु वशूक जे इलाइक़े में बरसाति जो इम्कान मौजूदु आहे ऐं इहो उते बादल ठहंदा जेके पंजगूर ताईं वञी सघनि था ऐं मथे खारान ताईं बि वञी सघनि था ऐं सुराब ताईं बि वञी सघनि था। जॾहिं त कुझु बादल सुभाणे जेके ठहंदा उहे वॾ जे इलाइक़े में ऐं खुज़दार जे इलाइक़े में बि ठही सघनि था पर घणो इम्कान इहो आहे त वशूक जे इलाइक़े में घिम घणी मौजूदु आहे हिते ई सुभाणे बरसाति जो इम्कान आहे। बाक़ी पाकिस्तान जे ॿियनि इलाइक़नि में किथे बि बरसाति जो को ख़ासि इम्कान कोन्हे। सिर्फ़ु कराचीअ में रिमझिम थी सघे थी छाजे करे त हिन वक़्तु जेके लो प्रेशर जा बादल आहिनि उहे समुंड में टिड़िया पकड़िया पिया आहिनि ऐं ॾखण जे हवाउनि जे करे इहे कराची जे रस्ते ऐं
बदियुनि जे रस्ते सिंध में दाख़िल थी रहिया आहिनि ऐं इन्हनि जी फुड़फुड़ या हल्की रिमझिम जेका आहे कराचीअ में भले थी पई ऐं मीरपुर साकरो चोड़ जमाली ऐं बदियुनि जे इलाइक़नि में बि थी सघे थी। ही हुयो असांजो अॼोको मौसम जो अहवालु। असांजो चैनल सब्सक्राइब कंदा ऐं दोस्तनि सां शेयर कंदा। असांखे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।